अस्सलाम वालेकुम नाज़रीन, जीअं ई तव्हांखे ख़बर आहे त अॼुकल्ह सिंध में PCL हली रहियो आहे कराची शहर में। उते खिलाड़ी हींअर नओं आयो जेको पाकिस्तान टीम में जावेद मियांदाद जो नंढो भाउ कारो मियांदाद, उन खां पुछंदासीं त उहो कीअं ई PCL कुॾी रहियो आहे ऐं कहिड़ा ख़्याल आहिनि हुन जा। साईं, जीअं ई त कराची में PCL जेको हले पियो, शायदि तव्हां हिन मैचनि में खेॾो पिया? जी हाँ, मूं सुठी परफॉर्मेंस ॾेखारी आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह मां मुल्क जो नालो रोशन बि करे रहियो आहियां ऐं इंशाल्लाह अॻियां बि सुठी परफॉर्मेंस ॾेखारींदासीं। बिल्कुलु बिल्कुलु, उहो त ख़बर पए पई, पर तव्हां हिन मैच में घणा ओवर हलाया आहिनि या का बैटिंग कई आहे? को अञा ताईं त बसि कुते वांगुरु पिया सॼे ग्राउंड में दौड़ाइनि, अञा ताईं त को बि ओवर कोन ॾींदा आहिनि। पर इंशाल्लाह जॾहिं आउं अॻे कुॾणु वियो हुउसि अबूज़ेबी, वेस्ट इंडीज़, ज़िम्बाब्वे जे मुल्कनि में आउं कुॾणु वियो हुउसि, उते मूं सुठी परफॉर्मेंस ॾेखारी। छो त असां उते हिकिड़ी मैच बि कोन खटी, माशाल्लाह उते ॾाढो ख्वार थी बुछड़ा थी पिनी सिनी बजी किरायो करे थी पाकिस्तान में पहुतासीं। माण्हुनि जा काफ़ी इंतज़ाम आहिनि, चवनि था त एॾो मनूस आहे जीअं हिन टीम में शमूलियत कीअं, जीअं असांजी टीम में आयो असां हिकिड़ी बि मैच कोन खटी आहे, जिते वञूं था उते ॾाढो ख्वार ख़राबु थियो। बाबा एॾियूं त मखियूं कोन्हनि यार, तूं मूंखे क्रिकेटर कोन घंगी घणो थो लॻे, एॾियूं मखियूं किथां खणी आई? सॉरी माय मिस्टेक, उहो नक में मखियूं घड़ी वियूं न सर, तंहिं करे। मखियुनि जो बि ॾोह कोन्हे, तुंहिंजो हेॾो त नक खुलो पियो, जेका थी अचे त हलियो वञे वीचारी भुलिजो वञे, छा कयूं। नाज़रीन जी फरमाइश आहे त साईं जन थोरो बॉलिंग करे ॾिसणु असांखे ॾिसणु चाहिनि था हिते जेको तव्हां बॉलिंग कीअं कंदा आहियो। हिते करे ॾेखारियां? जी जी हा। फर्ज़ु कयो ही बाल आहे। जी जी हा। ख़ासि आहे छा तव्हांखे? अड़े न भाॻो, बालर कंदो आहे न हीअं बाल खे। अच्छा अच्छा अच्छा। हा, पोइ हीअं कबो। ईअं ई त बॉलिंग कोन हलाइबी, जीअं तूं हलाईंदो ख्वार पियो कई रांदि वारनि खे यार, खामा मैच वारनि खे ख्वार पियो कई मनूस। हॉलीडे इज़ द प्रॉपर्टी इज़ द बॉलिंग। जॾहिं मां हलाईंदो आहियां न बॉलिंग, त साम्हूं वारो बैट्समैन ॾिसी भॼी वेंदो आहे बाल खे। अड़े न, मूंखे ॾिसी भॼी हा, वेंदो। उहो त असां भॻासीं, मुंहिंजो ॾियणु आहे लाज़मी, हुन जो ॾोह न आहे। बॉलिंग मुंहिंजी में तक़रीबन 100-200 स्पीड हूंदी आहे। असां यकीन कीअं कयूं? एम्पायर खां पुछी ॾिसो। एम्पायर जी माशाल्लाह, जहिड़े हिसाब सां हीअ बॉलिंग हलाईंदो आहे न, पासे मां ईअं लॻंदो आहे जो ताज़ी कुतो भॻो थो वञे, धूड़ उॾाए छॾींदो आहे, छबर कढी छॾींदो आहे, हल में जेका स्पीड अथसि। इमरान खान तमामु बहितरीनु क्रिकेटर हो ऐं उहो क्रिकेट छॾे हाणे सियासत में आयो, वज़ीर आज़म थियो, तव्हांखे को फ़ाइदो ॾिनई? इमरान खान माशाल्लाह क्रिकेटरनि खे सभिनी खे सुञाणंदो आहे, पर मूंखे जेको फ़ाइदो इमरान खान ॾिनो आहे न, उहो ई शर्ट ॾिनी आहे। माशाल्लाह, शर्ट ॾिनी आहे माशाल्लाह। पेंट कोन ॾिनई, ख़ाली शर्ट ॾिनई। उहो वरी ॿी इलेक्शन में खटींदो, पोइ चई त ॾींदो तोखे इहे शर्ट बि पेंट बि सभु नई करे ॾींदो साईं। छा जे ॿी इलेक्शन न खटे हाराए वञे त पोइ इहे सुठा नमूने लाराए, मूंखे शक आहे हिन में। सफ़ा को वायात को उघाड़ो रांदी करें कि अहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु कबा छा हिते स्टूडियो में। उथी था उथी पाणी पीआं? पाणी रख, पाणी रख, उथी।